दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियो आहे उमरकोट शहर में फ़क़ीर सुवारो दर्स जो जेको ही पंप आहे हिते पीर साहिब जो प्रोग्राम आहे ऐं हींअर तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त क़िबला आला हज़रत पीसी सरदार जीअं हितां माना हींअर थोरी देरि में पहुचण वारा हीअ दोस्तो तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ जमाए सोगोरी हिते मौजूदु आहे नानो माशाअल्लाह हीअ दोस्तो तव्हांखे ॾेखारियूं पिया फ़क़ीर जमाए सोगोरी पगारा माशाअल्लाह से जमाए सोगोरी हिते मौजूदु आहे पगार आहे हीअ तव्हांखे लाइव असां ॾेखारियूं पिया उमरकोट शहर जा मंज़र जेको ही जमाए सोगोरी हिते बिल्कुलु इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि क़िबला आला हज़रत पीसी सरदार हींअर पहुचण वारा आहिनि फ़क़ीर साईं मुबारक हुजनि साईं फ़क़ीर मोहम्मद सलीम निज़ामानी असां सां मौजूदु आहे कीअं था भाइयो साईं छा सम्झो पिया इलाइक़े जो कीअं तव्हां ख़ुशी चहिरो बहकी थियो आहे पूरो इलाइक़ो त सुभान अल्लाह मुर्शिद जे दीदार खां पोइ हर चहिरो बहके पियो खिले पियो मुस्कुराए पियो कीअं था भाइयो साईं सभु जमायत में ख़ुशी जी लहर आहे अल्हम्दुलिल्लाह जमायत ॾाढी ख़ुशि आहे माशाअल्लाह पगार जी गूंज लॻी पई आहे माशाअल्लाह दोस्तो ही तव्हांखे असां उमरकोट शहर जे इंशाअल्लाह जल्द क़िबला आला हज़रत पीसी सरदार पहुचण वारा आहिनि थोरी देरि में तव्हांखे असां ॾेखारींदासीं उमरकोट मां ही तव्हांखे असां लाइव ॾेखारे रहिया आहियूं जेके जमायत सिंध कुर्च मां जेका आयल आहे फ़क़ीर साईं अस्सलाम वालेकुम कीअं था भाइयो साईं मुर्शिद जा दीदार थिया छा था भाइयो सुभान अल्लाह माशाअल्लाह फ़क़ीर साईं सोने जा दीदार थिया कीअं थी कीअं था चओ था ख़ुशी थी आहे केतिरी नथा ॿुधाए सघो ख़ुशी एतिरी थी आहे माशाअल्लाह साईं फ़क़ीर चए थो एतिरी ख़ुशी आहे जो आउं बयान ई नथो करे सघां हीअ तव्हांखे असां लाइव मनाज़र ॾेखारियूं पिया हीअ उमरकोट शहर में ही लाइव मनाज़र असां तव्हांखे ॾेखारियूं पिया क़िबला आला हज़रत पीसी सरदार अनक़रीब हिते पहुचण वारा आहिनि असां त ॿई इंतज़ार में आहियूं बिल्कुलु जीअं असां कोशिशि करियूं पिया त जीअं क़िबला आला हज़रत पीसी सरदार पहुचे त पोइ जेको तव्हांखे दीदार कराइजे ऐं हीअ तव्हांखे असां लाइव अस्सलाम वालेकुम साईं कीअं था भाइयो मुर्शिद सोने जा जॾहिं हिते पहुता आहिनि जमाए सोगरी ॾिसे पई दुबई जा कुझु दोस्त आहिनि ॿिया बि ॾिसनि पिया ऐं जेको सो हिन इलाइक़े में छा महसूस था करियो केतिरी माण्हुनि में ॾिस सुभान अल्लाह साईं छा ॻाल्हि कजे सोने जो त पूरो इलाइक़ो बहकी चुको आहे एतिरी ख़ुशी थी आहे जमाए सोगरी तव्हांखे छा ॿुधायो बिल्कुलु साईं किथां खां तव्हां आया आहियो ॾहरकी खां आया आहियो केरु फ़क़ीर आयो हुते महर से माशाअल्लाह कीअं था भाइयो साईं दीदार थिया गंज थी वियो न माशाअल्लाह तव्हां साईं किथां खां आहियो ॾहरकी खां माशाअल्लाह हीअ साईं फ़क़ीर तव्हांखे ॾेखारियूं पिया इहे दोस्त जेके असांजा फ़क़ीर आहिनि जमाए सोगरी में का बि ज़ात पात न हूंदी आहे सभु फ़क़ीर हिकु आहियूं सभु जमाए सोगरी ही तव्हांखे लाइव ते ॾेखारियूं पिया फ़क़ीर जमाए सोगरी हिते मौजूदु आहे दोस्त आहिनि फ़क़ीर आहिनि कीअं था भाइयो साईं केतिरी तव्हां साईं जे अचण सां कीअं था महसूसु कयो अल्हम्दुलिल्लाह दिलि बाग बार थी वई असांजे एरिया में ख़ुशी जी लहर रोज़े वारो असांखे अञा बि ईमान ॾे सदके ॾे असांजी पूरी जमात खे असां रोज़े धणी सां गॾु आहियूं असांजी रोज़े धणी रहबर आहे असांजे पंहिंजे मुर्शिद कामिल सां असां क़यामत ताईं ईअं इकठे हूंदा माशाअल्लाह निज़ाम महर ही सऊदी अरब मां निज़ाम महर ॾिसे पियो उहो बि चए थो असांखे दीदार करायो जान मोहम्मद महर दुबई खां ॾिसे पियो ॿिया दोस्त जेके ॾिसनि पिया फ़क़ीर साईं कीअं था भाइयो सोने जो अचण ते तव्हां अल्हम्दुलिल्लाह हिन खां मथे बि कहिड़ी ख़ुशी सुभान अल्लाह असांजे लाइ त ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि साईं पघारो हिन अहिड़नि ज़िलनि ते 7 ॾींहंनि खां 8 ॾींहंनि खां सफ़र पियो कराए असांजा त भाग आहिनि असां वॾा ख़ुशनसीब माण्हू आहियूं जो क़िबला साईं असांजे अंगण असांजे कोटनि असांजे रोडनि असांजे रस्तनि असांजे शहरनि में तशरीफ़ फरमा थिया आहिनि माशाअल्लाह चाचा साईं तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह दीदार थी आहे गंज थी आहे माशाअल्लाह चाचा तव्हां किथां खां आया आहियो हिते जा आहियो साईं उमरकोट जा हिते जा आहियो कीअं था भाइयो जॾहिं साईं जो दीदार थिया त हिन माशाअल्लाह ही साईं जमाए सोगरी बिल्कुलु सोने जे दीदार लाइ बिल्कुलु तयारु आहे त कुझु घणी में जीअं पीसी सरदार पहुचे जी फ़क़ीर साईं तव्हां किथां खां आया आहियो माशाअल्लाह साईं सोने जो दीदार थियण वारो आहे क़रीब पीसी सरदार पहुचण वारा आहिनि अब्दुल गफ़ार निज़ामानी सां गॾु
माशाल्लाह से पहुंची विया सोना दीदार थी वञे दोस्तों इनके एक गफ़ार दोस्तों ही तव्हां ॾेखारियो पिया क़िबला आला हज़रत पीर से सरदार पहुची चुका आहिनि ऐं हिनखे वधि में वधि शेयर करियो त सोने जो दीदार ही तव्हांखे ॾेखारियो पिया क़िबला आला हज़रत पीर से सरदार हिन पोई गाॾी में पीर से सरदार पा बिस्मिल्लाह 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 माशाअल्लाह 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 से सोने जा दीदार थिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह से हितां के असां ॾेखारियोसीं क़िबला आला हज़रत पीर से सरदार सुहाने फ़कीर वटि तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि बुडल शाह करश खां ये दोस्तों तव्हांखे सोने जो दीदार करायूं पिया कोशिशि करियूं पिया त सोने जो दीदार थी वञे मुर्शिद करीमनि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा ॻाल्हि कजे सोने जी मुर्शिदनि जो बुडल शाह हर पिलो मार साईं महिरबानी मोहबतूं जेतिरो दोस्त वरी पो तयारु थी वियो पीर से सरदार वरी हितां हींअर मटण वारो आहे वरी पीर से सरदार हितां निकिरंदा थी विया आहिनि ऐं जो जल्द पीर से सरदार हितां इसे परे पासे का तो बियो रस्तो कोने हां माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मालिक जैसे दोस्तों ही ता के साथ देखा रे पे सोने जा दीदार छन हेडू करे मोहब्बत के बाप मेहरबानी ब्याह फकीर जगे दिसन पे ये ता माशाअल्लाह ये फकीर माशाअल्लाह सब ये फकीर ताई देखा रहे पिया मेहरबानी मेहरबानी फकीर मेहरबानी ये इंशाल्लाह थोड़ी देर में क़िबला आला हज़रत पीर से सरदार निकलण वारा आहिनि ऐं पाव बिल्कुलु तयारु आहे जीअं सरदार पीर से सरदार हितां निकिरंदा तव्हांखे वरी खैर मुबारक से खैर मुबारक सभिनी खे माशाअल्लाह माशाअल्लाह दोस्तों हितां खे असां ॾेखारियो पिया क़िबला आला हज़रत पीर से सरदार दुराम जा ही माशाअल्लाह माशाअल्लाह सही जमाए सब वरी तव्हांखे ॾेखारियो पिया माशाअल्लाह सोने जे हाँ हाँ गाड़ी में हो हले फोन कई हलो ना एकते भाई फकीर अब्दुल कादिर शहर हिंगोने का फोन करी पूछे पहुंच कहीं है माशाअल्लाह सोने जो दीदार थी वियो सभिनी फकीरनि खे मुबारक भेज वग़ैरह माशाअल्लाह फकीर साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं करारनि खैर दोस्तों ही तव्हांखे लाइव असां ॾेखारियो पिया अची वियो क़िबला हज़रत पीर से सरदार पहुची वियो साम्हूं अचे पियो भेज पगार थोरो पोइते थियो थोरो पोइते थियो पीर से सरदार वरी अचे पियो दीदार वरी थी वञनि बीरो बिस्मिल्लाह 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 क़िबला आला सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह 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 दीदार किया गंज दिया
फिलहाल हाज़िर कुछ करना उम्र को तो मां जेको सो हींअर निकिरी चुका आहियूं। हलो हलो वाह सेवा वाह सेवा सुभान अल्लाह। छा ॻाल्हि कजे सोने जी। माशाअल्लाह सोने जा दीदार थी गंज थी वियो सोने करम थी जो सोने जा दीदार थिया ॿ चकर तव्हांखे दीदार कराइनि ऐं इंशाअल्लाह अॻिते पोइ वरी कोशिशि कंदासीं जेसिताईं नेटवर्क साथ ॾींदो दीदार कराईंदासीं। महिरबानी लख रुपया।